तरफा हिदायत याफ्ता हो जाए उन्होंने खे चूंडींदो है जिन्हनि खे पाण हिदायत करे। नबियन के हिदायत कंहिं कई, उन पाण उन्हनि खे ख़ल्क़ ई हिदायत याफ्ता कई। उन्हनि खे कंहिं ॿुधायो ना अल्लाह जे सिलसिले में, उन्हनि खे पाण ही हिदायत कई, पोइ उन्हनि खे चूंडियई। ऐं उन्हनि जी हिकु निशानी इहा आहे त उन्हनि जॻह जॾहिं आयात जी तिलावत कई वेंदी आहे त रोईंदे रोईंदे सजदे में किरी पवंदा। 64 मरतबा लफ़्ज़ सजदा आयो क़ुरान में, 4 जगहनि ते सजदो करणु वाजिबु आहे। उहे 14 आयतूं आहिनि जिन्हनि जे पढ़णु ॿुधण ते सजदो आहे। अल्लाह खे अदद उहे 14 जो मतलूब आहे, पसंदि आहे। ज़मीन आसमान खे खणी मिलाईंदो त 14 तबक़ थी वेंदा। तव्हां वटि हिकु मुहावरो बि आहे, तिन जा 14 ई तबक़ रोशन थी विया। सजदा ॿ इन करे आहिनि जो 7 शयूं सजदे में रखणु वाजिबु आहिनि। 2 सजदा थींदा त 7 डबल थी करे 14 थी वेंदा। ऐं अल्लाह सां राब्ते जा तरीक़ा 2 आहिनि। अब्द जो महबूब सां ताल्लुक़, अब्द जो महबूब सां रिश्तो 2 तरीक़नि सां थिए थो। या हथ खणे हुनखे चवे त कादिर तूं आहीं, या सर ज़मीन ते रखी करे चवे मां कुझु बि न आहियां। तवज्जो आहे साहिब? या दुआ या सजदो, या हथ खणी मां ही चवां त बजाए, ताकि लफ़्ज़ मुझे कलेरी भाइरनि वटि सही माना में पहुचे। हथ खणण जो मतिलबु आहे कोई आहे जंहिंखां मां घुरां पियो। हथ खणण दलील आहे हुनजे हुजण ते, सजदो दलील आहे मुंहिंजे न हुजण ते, मां कुझु बि न आहियां। तवज्जो आहे साहिब? तूं आहीं, मां कुझु बि न आहियां। परवरदिगार मां खे ख़ुशि व खुरम रखे। या दुआ या सजदो, इहे 2 शयूं आहिनि जेके इर्तिबात परवरदिगार, अल्लाह सां राब्तो, अल्लाह सां ताल्लुक़, अब्द जो महबूब सां नातो रिश्तो जोड़नि। नबियनि जूं दुआऊं क़ुरान में मौजूद आहिनि। 14 नबियनि जूं 14 दुआऊं क़ुरान हकीम में मौजूद आहिनि। मुझे नबी जी दुआ, कुल रब्बि रहमुमा कमा रब्बयानी सगीरा, कुल रब्बि ज़िदनी इल्मा, कुल रब्बि अदखिलनी मुदखल सिद्क़िन। हज़रत इब्राहिम जी दुआ, रब्बना ग़फ़िरली वल वालिदैया वलिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। लिहाजा पूरी तवज्जो जो तालिबा तव्हांजी तवज्जो मूं ॾांहुं रहे। नबियनि जूं दुआऊं क़ुरान में मज़कूर आहिनि जेके तव्हां पढ़ंदा रहंदा अक्सर बेशतर। हज़रत मूसा जी दुआ, रब्बे शरली, ज़रूर पढ़ो बाबा। एक दफ़ो वरी सलवात पढ़ो बाबा ज़िबरत मोहम्मद। साईं जी सेहत ऐं सलामती वास्ते सलवात पढ़ो। लिहाजा नबियनि जूं दुआऊं क़ुरान हकीम में मौजूद। नबियनि खां बाद में दुआऊं कंहिं ॾिनियूं? दुआए जोशने कबीर आहे त कंहिंखां, दुआए मशलूल आहे त कंहिंखां, दुआए तवस्सुल आहे त कंहिंखां, दुआए कुमेल आहे त कंहिंखां। अगर कंहिं ॿिए बुज़ुर्ग बि कई दुआ ॿुधाई हुजे त उहा तूं मूंखे ॿुधा। त अल्लाह का रिज़्क़ वठिजे त छा चइजे? कंहिं चयो चइजे या रज़ाक़ हो या फ़त्ताह हो। पूरी तवज्जो जो तालिब आहे। अगर दुश्मनियूं ऐं कदूरतूं ऐं नफ़रतूं ख़त्म थींदियूं हुजनि त छा चइजे? कंहिं चयो या वदूदो, हिननि ॿुधायो अल्लाह जा अस्मा कंहिं ॿुधाया। इहे नाला कहिड़ी दुआ लाइ खणणु खपनि? वञी पढ़ मफ़ाती, तोखे दुआऊं हर मुंहिंजे इमाम जी दुआ मिलंदी। कंहिं ॿिए बुज़ुर्ग जी बि दुआ हुजे तूं मूंखे ॿुधा। फिलाणे चयो अल्लाह खां ही घुरिजे। जिन्हनि खे पाण अल्लाह खां पिनण न आयो उहे मूंखे अल्लाह खां छा वठी ॾींदा? तवज्जो आहे साहिब? दुआ नालो आहे अल्लाह खां पिनण जे तरीक़े जो। जिन्हनि खे पाण रब खां पिनण जो तरीक़ो न पियो अचे, मूंखे अल्लाह खां छा वठी ॾींदा? तवज्जो आहे साहिब? लिहाज़ा मूंखे अगरि घुरणो बि अल्लाह वटां हुजे, मूंखे घुरणो बि अल्लाह खां हुजे त अचणो हिननि जी बारगाह में पवंदो त हुनखां कीअं घुरां? ही शइ घुरणी आहे कीअं घुरां? रिज़्क़ घुरणो आहे छा चवां? औलाद घुरणी आहे छा चवां? बीमारी अगरि टरे त छा चवां? हुननि जी बारगाह में कीअं अर्ज़ु कयां? कहिड़नि अलक़ाबनि सां, कहिड़नि नालनि सां, कहिड़नि कलेमातनि सां हुन जी ख़िदमत में गुज़ारिश कयां? भली डायरेक्ट तूं हुन खां घुर, मगर डायरेक्ट घुरण जे लाइ बि कीअं घुरी हिननि वटि अचिणो पवंदो। मां शायदि गुफ़्तगू तव्हांजे मिज़ाज जे मुताबिक़ कयां पियो।
ऐं तव्हांजी तवज्जो जो तालिब परवरदिगार के खुश व खुरम रखे हिफ्ज़ व अमान अता फरमाए। दुरूद इरशाद कयो मोहम्मद व आले मोहम्मद ना हूँ तो मां समझो तव्हां ॻाल्हाईंदा घटि उहा मूंखे ख़बर आहे, सम्झंदो वधीक पर दुरूद पढ़ण में जेका तव्हां कंजूसी ॿुधाई त थकल त कोन आहियो, गर्मी बि कान्हे का। इहो छा साबित थियो इन मां त दुआ घुरण जो तरीक़ो सिर्फ़ मोहम्मद वाले मोहम्मद ॿुधाईंदा त हुनखां हीअं वठिजे। इहा ॻाल्हि उन्ही खे ख़बर पवंदी जेको अॻे जे मिज़ाज खे सुञाणे, हिन जी आवाज़ खे घटि रख, हुन जी तबियत खे सुञाणे, हुन जो मिज़ाज छा आहे, हू राज़ी कीअं थींदो, हू कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थींदो आहे, हू कहिड़ी ॻाल्हि ते राज़ी थी वेंदो आहे, कहिड़नि अल्फाज़नि सां हू जल्दी राज़ी थी वेंदो आहे। इहो उहो ॼाणींदो जेको हुनजे मिज़ाज खां आगाह हुजे, हुन जी ज़ात जो असर थे, जिस्म जो कोन्हे त मिज़ाज ऐं कैफ़ियतूं न आहिनि, पर जे अल्फाज़नि सां हुजनि त हुनखे राज़ी कीअं कजे। इहे उहे ई ॼाणींदा जेके वमा तशाऊन इल्ला अन यशा, जिन्हनि जी चाहत अल्लाह जी चाहत हुजे। या हीअं चवां थी इहे उहे ॼाणींदा जेके हुनखे ॼाणनि त सही, जेको अॻिए खे सुञाणे त सही। अॻिए खे सुञाणे बि अहिड़ो सुञाणे जो सिर्फ़ु ज़ाहिर न सुञाणे, हुन जी हक़ीक़त के जाने, हुन जी हक़ीक़त के ज़ाहिर के तमान अरफ नफ्सहु फ़क़द अरफ रब, जे पंहिंजे पाण के सुञातो उन अल्लाह के सुञातो। इहो आहे ज़ाहिर के सुञाण। हक़ीक़त जे सुञाण लाइ नबी फरमायो अल्लाह के मां सुञाणा या अली सुञाणे, मां ॿुधाईंदो मैं त हुनखां कीअं पिनजे या अली ॿुधाईंदो हुनखां कीअं घुरिजे। मां ॿुधाईंदो मैं क़ुरान में, अली ॿुधाईंदे नहजुल बलागा। तवज्जो आहे साहिबन, मां ॿुधाईंदुमि त कुल हो अल्लाह अहद, मां ॿुधाईंदुमि, वो जाने वो सुञाणे जेको हुनजी तेह का ना। तव्हांजी तवज्जो जो तालिब आहियां, दुरूद पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद व आले मोहम्मद। सजदो सब का पहिरियों जहिड़ो थियो ई सजदे ते, सब का पहिरियों जहिड़ो सजदे ते हुक्म ॾिनो ई मलाइका खे सजदो करे। कुछ बुजुर्ग चवंदा आहिनि शैतान त मलाइका में हो ई कोन, वो तो जिन हो। मलाइका जी माना चाहे, मलिक जी माना है खुफिया ताकत, पोशीदा ताकत। पोशीदा ताकत जा ॿ क़िस्म हुआ, हिकिड़ी नूरानी हुई ॿी नारी हुई। जिन बि पोशीदा ताकत है, फरिश्ता बि मुख़्तलिफ़ शक्लनि सां अची सघनि था, जिन बि मुख़्तलिफ़ शक्लनि सां अची सघनि था। तवज्जो आहे साहिब, ये ज़ुल्फ़िकार जो नुज़ूल थियो ई इन करे हो जो हिकिड़ी जंग बेरे अलम जिन्ननि सां बि थींदी, इन जे करे जिन नज़र न आहिनि ईंदा। हथियार कोई मथां अहिड़ो अचे जेको ॾिसे ऐं मारे न। तवज्जो आहे साहिब, परवरदिगार अव्हांखे ख़ुशि व खुरम रखे, हिफ्ज़ अमान अता फरमाए। लिहाज़ा इन्ही खुफिया ताकत में शैतान हो, तॾहिं हुक्म में शैतान अचे थो। लिहाज़ा जंहिंमहिल सजदे जो हुक्म थियो इनकार कई, हितां सजदा कंदो वियो त मथे वेंदो वियो, सजदो न कई त मथां हेठि आयो। बुलंदी सजदे करण में, पस्ती सजदे न करण में। पूरी तवज्जो जो तालिब न। एक गाल आई है ही तव्हांजी ख़िदमत में भी मां जुमलो हदियो कयां तो मूंखे दुआ में ऐं डायरेक्ट में याद आयो। मुल्ला डायरेक्ट चवे थो न या अला मदद कीअं हुन खां पिन जे हिननि खां जो सिखियो कोन त अॼु ताईं चवंदो तो वते एह दिन सिरातल मुस्तक़ीम हिकिड़ी दुआ ई क़बूल कान थी थियसि। तरीक़ो वठे हाथ कबूल थिए न, घबराइजी त न विया हो। परवरदिगार अव्हांखे ख़ुशि व खुरम रखे। 40 साल ताईं हज़रत आदम अलैहिस्सलाम जुदा हुआ जनाब हवा का। सरांदीप सरी लंका में हजरत आदम, कोहे जोदी में बीबी हवा। फतलका आदम में रब्बी बिकलिमातिन, हुन फरमाया असां कलिमात इल्का कयासीं आदम ते त असांखे हिननि कलिमात सां घुर। असां ॿुधायोसीं डायरेक्ट आदम खे त हीअं असांखां घुर। जेसीं ताईं आदम खे न ॿुधायो वञे त हज़रत आदम खे घुरण कोन थो अचे। मुल्ला बिगैर ॿुधाइण जे कीअं घुरंदो। तवज्जो आहे साहिब, कलिमात इल्का कयासीं हीअं असांखां घुर। चओ असांखे तूं महमूद आहीं, तोखे मोहम्मद जो कसम, तूं आला आहीं, तोखे अली जो वास्तो, तूं फातिर आहीं, तोखे फातिमा जी कसम, तूं मोहसिन आहीं, तोखे हसन जो वास्तो, तूं कदीमुल एहसान आहीं, तोखे हुसैन जो वास्तो। पोइ ॾिस कीअं था बख़्शूं ई कीअं था हवा मिलाई। तवज्जो आहे साहिबन, कीअं था तुंहिंजी तौबा क़बूल कयूं। 40 साल लॻी वियसि। 40 साल में अस्तगफिरुल्लाह कोन चवंदो हो जा। तवज्जो आहे साहिब, 40 साल में पे रुनो मगर ना हुन फरमायोसि ही घुर,
ही घोरत लम्हा ही न गुजरिया अरफात में मुलाकात थी अरफात के अरफात इन करे चवंदा जो हज़रत आदम ऐं बीबी हवा एक ॿिए खे सुञातो हाणे एक जुमलो चवां पियो पंहिंजे मिजाज जे मुताबिक ताकि तव्हांजी तवज्जो मूं ॾांहुं रहे हज़रत आदम अलैहिस्सलाम के घर वारी मिली पंजतन जे सदके में ही पंजतन के छॾे हुरू वठण जे चक्कर में पियो आहे मुला तवज्जो आहे साहिब दुरूद पढ़ो बाबा से बलद मोहम्मद वाले मोहम्मद ना बाबा से बुलंद दुरूद पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद मिलियो तो मिलन रहियो बियो हिते वारो सब कुछ खसजी न वञे अल्लाह मां के खुश व खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए लिहाजा सब का वरी मफहूम में सजदा के समझी न सकियो साईं के भी मां देर त इंतजार न कराया मुखे ब तकड़ आहे ॾाढी तांजी ज़ियारत थी हाज़िरी थी गुफ्तगू तवील न थींदी आहे न थींदी तांजी तवज्जो जो तालिब अल्लाह उनके सेहत अता फरमाए काफी मुद्दत का पोइ ज़ियारत अल्लाह वहां के खुश व खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए गालियों अन बस सजदो हज़रत आदम के हो या सजदो अल्लाह के हो आदम किबले जी जगह ते बई रिवायतूं एक रिवायत है इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम का तो सजदो अल्लाह के हो आदम किबले जी जगह ते पूरी तवज्जो जो तालिब मगर शैतान चवण लॻो मां हिन खां अफ़ज़ल आहियां हिन खे मां सजदो की कयां जेते किबला जो अफ़ज़ल हुजण ज़रूरी कोन्हे खाने काबा का मुझे मौला अली अफ़ज़ल है खाने काबा का मुझे नबी अफ़ज़ल है काबे का मोमिन अफ़ज़ल है तवाफ जे दौरान अगर 3 तवाफ में हुजी मोमिन सड करई तो मुझो कम थई छड तवाफ वञ मोमिन ना उनी जी गाल ॿुध वरी अची उतां तवाफ शुरू कर तवज्जो ऐसा काबे में अली मौला 3 ॾींहं रहिया मोमिन जी दिल में हमेशा रहंदा ऐं काबे जी इज्जत आहे अली जे करे छो जो मौला अब्बास जा जुमला अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शर्रफ हाज़ा बिक़ुदूम अबी हमद उन अल्लाह जी जे काबे के इज्जत बख्शी अली जे कदमन जे सदके तवज्जो आहे साहिब पोनी ना रुख करे नमाज पढ़ंदा वो जेते किबला जो अफजल हुजण जरूरी कोने अल्लाह ताला चवे है ना शैतान के समझी न पियो सजदो मुखे है सजदो मुखे है आदम किबले की जगह ते अल्लाह या वजाहत सा पंजे हुक्म जी तशरीह न कई वजाहत न कई छो जो जेका शैतान समझे पियो आ सही हुई हुक्म आदम अलैहिस्सलाम के इनी करे मस्जिद मलाइका आदम मगर अल्लाह फरमायो तो छा समझो है हुक्म तोखे केर दिए तोखे चवे केर सजदे जो मालिक मां यहाँ तो चवा बि मां पियो ना ये सब का पेरी जेका सब का पेरियों राशि शैतान है सब का पेरियों राशि शैतान है जे चयो ही सजदो छड बाकी जमीन जी कई जा न छड़ींदुमि जिते सजदो न कया ही सजदो छड बाकी एड़ी जा न छड़ींदुमि जिते सजदो न कया जली जी आवाज आई मोहताज इबादत समझो थई जा लायक इबादत आई मोहताज इबादत समझो थई जा लायक इबादत आया निकरे ता लानत थई तू मुके आदिल न तो समझी जो रिश्वा जो ही सजदो छड हर जगह ते सजदो के पूरी तवज्जो जो तालिबा शैतान जमीन जे चप्पे चप्पे ते सजदा कया शैतान जमीन जे चप्पे चप्पे ते सजदा कया सिवाय करबला वाली जमीन दे उते शैतान के सजदो नसीब ना है यो वरी कदई इनी जी अची वई गाल तो तशरीह वरी हिते ही कंदो दलीलन सा अल्लाह वहां के खुश हो खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए घबराई जित न विया होता बिन नबियन के सजदा कया एक हजरत आदम अलैहिस्सलाम के एक हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हजरत आदम अलैहिस्सलाम तो हो मलाइका का अफजल मगर यूसुफ अलैहिस्सलाम के सजदे करने वाला 11 भाई हुआ फरमाई ना मुंह ख्वाब डिठो है मुके 11 सितारा से जय चंद्र सजदो कन था ई जुमलो साईं जे हवाले कया पे फरमाई 11 सितारा सितारन मा मुराद भा थिंदा सितारन मा मुराद दोस्त नाइन थिंदा तवज्जो है साहिबा जो चोंदो या सहाबी का नुजूम सहाबी सितारन जी मानेदन सितारन मा मुराद भा थिंदा कुरान में सितारन मा मुराद दोस्त न थिंदा पो बतु जी गाल के मुंह खणी मन्यो तो सितारन मा मुराद सहाबा किराम सही मगर सितारो प्यारो वो लगंदो है जो दर्रे ज़हरा ते झुके वरना ब्या बाइन कमर दर अकरब जो छा मतलब दुरूद पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद वाले मोहम्मद घबराई जितने भी आओ चंद्रमा मुराद जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम जी उहा मासी
जेका हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी वालदा जी भेण जनाब याकूब अलैहिस्सलाम जी ज़ौजा हो, छो जो उनजी सगी मां जनाब राहिला जो इंतकाल थी वियो ऐं सिज मां मुराद उनजो बाबो पी अफजल आहे हज़रत यूसुफ का। हिते सजदो केड़ो तवज्जो आहे साहिब, तां जी तवज्जो मुडा रहे। हिते सजदो केड़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रुगो बाबे जे इस्तक़बाल में अगर थोड़ो तरके औला कन था तो अल्लाह ताला सल्ब मां नबूवत खत्म करे छड़े तो फरमाए तो इनी करे जो लही करे पी के छो न मिले, होडा वनी करे पी के छो न मिले, हिते इंतजार छो कई तो बाबो तो सा मिलण अचे। तवज्जो आहे साहिब, लिहाजा हल्की फुल्की गाल जे करे जेको शायाने शाने पैगंबर कोने अल्लाह फरमाए तुझी सल्ब मां नबूवत वई, लिहाजा एडो अफजल याकूब वरी सजदो करे हज़रत यूसुफ के। अगर यो सजदो यूसुफ जे मिलन ते सजदे शुक्र है तो इस्लाम में पेरी सजदे शुक्र करण वारो मुझो मौला अली है, जे सब का पेरी सजदे शुक्र कयो यो चई करे जे मां सुम्हा तव्हां जी जान बची वेंदी। नबी फरमायो जे तू सुमने तो मुझी जान बची वेंदी, खुद जे मुतल्लिक न पूछई मां बचंदो या ना। आका तहां अगर बची वेंदो तो अली के परवाह ही काने, मां निंड कया सब का पेरी इस्लाम में सजदे शुक्र अली दिनो। हाने तहां का पूछा तो इस्लाम में सजदो आहे या ना, इस्लाम में सजदे शुक्र आहे या ना। सब का पेरी दियण वारो अली है, बिया हुए जेकी इस्लाम ते अमल कंदा ही हुए जिन जो अमल इस्लाम थींदो बिया इस्लाम ते अमल कंदा ही जेको अमल कंदा वो इस्लाम थींदो है, बिया कुरान ते अमल कंदा हिनन जे अमल खे कुरान सॾबो है। घबराइजी त न विया इनी करे मां चवंदो आहियां मुंहिंजा 14 अलामतूं, मुंहिंजा 14 शनाख्तूं, मुंहिंजा 14 मिज़ान, मुंहिंजा 14 आलिम न आहिनि इल्म जे वटि ही हुजन उहो ही इल्म वारो है, ही न हुजन भली मुफ्ती हुजे मुहद्दिस हुजे जाहिल है। मुंहिंजा मुत्तकीन आहिनि, मुंहिंजा तक़वा ही जे वटि हुजन उहो परहेज़गार है, वरना भली नमाज़ी हुजे रोज़ेदार हुजे कई शइ क़बूल न थसि, भली सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में मारियो वञे शहीद कोने। ही मुंहिंजा तक़वा ही मोमिन न आहिनि, ही ईमान आहिनि। अगर ही न थसि त मुनाफ़िक़ है, पूरी तवज्जो जो तालिब मुंहिंजा रज़ी अल्लाह न आहिनि, मुंहिंजा ख़ुदि रज़ा। अगर ही आहिनि त अल्लाह राज़ी आहे, जे ही न आहिनि त भली तू रज़ी अल्लाह चवंदो रह, मां इहो ॾिसंदुमि रज़ा खे मञे थो या न। मुंहिंजा रज़ी अल्लाह न आहिनि, मुंहिंजा रज़ा, मुंहिंजा शरीफ़ न आहिनि, मुंहिंजो अली ख़ुदि शर्फ़ आहे। जंहिं वटि अली हुजे उहो शरीफ़ आहे, जंहिं वटि अली न हुजे भली ॾाढ़ी हुजसि, भली यमशून अलल अर्ज़ हुजे, भली कंध झुकायल, भली कांच नंढी हुजसि, भली मुछूं कटियल हुजनि, मगर अली सां बुग़्ज़ अथसि त मीसणो हरामी आहे, शरीफ़ न आहे। तवज्जो आहे साहिब, उहो ई मुंहिंजा 14 अलामत। घबराइजी त न विया होता। दुरूद इरशाद कयो मोहम्मद आले मोहम्मद। ही बगाल आई है तो बुधो टाइम घणो थींदो, अलाए घणो थियो ना ना ता टाइम बुधायो थोड़ो मूंखां ज़ोरी घड़ी लाथी वई है। दुरूद पढ़ो बाबा से भला अञा आहे। मां गाड़ी मां लथम, चाचे चयो अॻिते हलो, मूं चयो बा अॻिते वञण जो हेकर मूड कोन्हे, दुरूद पढ़ो बाबा से भला मोहम्मद। अल्लाह अवां खे ख़ुश व खुरम रखे, हिफ्ज़ मान अता फरमाए। घबराइजी त न विया। हिकु आहे हज़रत आदम जंहिंखे सजदो थियो पे, हिकु हुआ मलाइका जिन्हनि सजदो कयो पे, हिकु आहे अल्लाह जे सजदे जो हुकुम ॾिनो पे, हिकु आहे इब्लीस जेको सजदो नथो करे। ॿिया केरु हुआ जिन्हनि जे लाइ अल्लाह फरमायो शैतान खे सजदो नथो करी, छा तूं पाण खे आलीन मां सम्झींदो जा। ॿिया केरु हुआ जो अल्लाह फरमाए तो सजदो नथो करी, पाण खे आलीन में समझी दो जा। सजदो बि थिए पियो आसमान ते, आसमान ते हिकु हुन जी हुकूमत, आसमान ते ॿिया मलाइका, ॿियो आसमान ते आदम, टियों आसमान ते शैतान। शैतान सजदे न करण वारो आदम के थिए पियो, मलाइका कन पिया, हू हुकम ॾिए पियो। उहे ॾेखार जिन्हनि जे लाइ फरमाए पियो इब्लीस के सजदो छो पियो नथो, छो न पियो करी, पंहिंजे पाण खे आलीन मां समझी थो जा। चवण लॻो मां उन पंहिंजे पाण खे आलीन मां नथो सम्झां, हिन खां पाण खे अफ़ज़ल सम्झां, आलीन मां नथो सम्झां, हिन खे पाण खे अफ़ज़ल सम्झां थो। माना ये आलीन बुलंद हुआ न, बुलंद हुआ तो उन्हनि जे लाइ सजदे जो हुकुम छो कोन्हे।
आदम के सजदे जो हुक्म थियो चोडन जे लाइ सजदो कोने क़िबला ज़ीशान इधर जवादी साहब फरमाइंदा ज़र्फ़ जी ॻाल्हि आहे फ़रिश्ता मासूम हुआ फ़रिश्तनि जे ज़र्फ़ में नी हुक्म जी बर्दाश्त जी ताक़त हुई सजदे जो हुक्म ॾिनई सजदे करण खां पोइ बि आदम खे कंहिं ख़ुदा न चयो हिते सजदे जो हुक्म न हो त बि ही अलाए केतिरा माण्हू हली के अल्लाह चवंदा था वतन सजदो कराया त पोइ छा शर्ती आहे उते तौहीद मञ आदम मञ रही हिते तौहीद बचाई दुरूद पढ़ो बाबा से मोहम्मद वरी कॾहिं गुफ्तगू तवील रहंदी तव्हांजी ख़िदमत में इंशाअल्लाह ताला गुफ्तगू रहंदी है मुसलसल परवरदिगार अवां खे ख़ुश व खुरम रखे ॿ रुकू मशहूर आहिनि ॿ सजदा मशहूर आहिनि ॿ रुकू मशहूर आहिनि ॿ सजदा मशहूर आहिनि हिकु रुकू आहे मुंहिंजे मौला अली जो हिकु रुकू आहे मुंहिंजे मौला अली जो ॿियो सजदो आहे मुंहिंजे मौला अली जो सजदो बि अली जो रुकू बि अली जो रुकू में तव्हांखे यादि हूंदो तो विलायत मिली सजदे में शहादत मिली फरमाई फुज़तो रब्बिल काबा मुंडी दी नहीं कायनात जो मौला थियो मगर रब्बे काबा जी कसम कामयाबी ना है अली जा बस सजदा एक सजदो जेमल मुझे मौला नबी साईं जे ज़माने में नबी साईं झोली में निंड कई पे वो सिज वराए याद हूंदो अवां जे अज़हान में ऐं उहे मुंहिंजा 4 एतराज़ अवां जी ख़िदमत में याद हूंदा तो मौला अली अलैहिस्सलाम जिते हो उते नमाज छो न पे पढ़ी जॾहिं आयो तो नमाज छो न पढ़ी नबी साईं निंड करे पियो तो जानी वाणी करे कंहिंजी नमाज कज़ा कराइण नबी जी सुन्नत है छो जो नबी जी निंड ऐं जागण बराबर है ना इन्हीं जे करे जो मौला अली अलैहिस्सलाम तौहीद मञ रहण वारो खुदा जी कसम जॾहिं बि तौहीद ते गुफ्तगू कई है ना हिननि कई जॾहिं बि तौहीद ते ॻाल्हायो आहे मुंजनि ॻाल्हायो आहे तौहीद जा सबूत ही तौहीद जा सबूत ॻाल्हि सचन जी कान्हे सिर्फ़ याद रखजो मुबाहिले में तौहीद जे सबूतन के वणो इन्हीं जे करे जो अॻियां चवनि पिया ईसा अल्लाह जो पुट है अॻियां हुआ तसलीस जा कायल टिन खुदाउनि जा कायल मुबाहिले में वणो उन्हनि खे जेकी तौहीद जा सबूत हुजनि जिन्हनि खे अल्लाह ख़ल्क़ ईअं करे कयो हुजे ताकि मां सुञातो वञा तौहीद जा सबूत ही हुआ ही पंज ॿिया खुद सबूत जा मोहताज हुआ पोइ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा हुआ ही सबूत जा मोहताज न हुआ तवज्जो है साहिब ही खुद तौहीद जे मथा दलील हुआ ही खुद तौहीद जे मथा सबूत हुआ ही खुदा ते ॻाल्हाईंदा नहजुल बलागा में ज़ात परवरदिगार ते खुतबा कंहिंजा अल्लाह जी ज़ात ते गुफ्तगू कंहिं कई दलील कंहिं ॾिना दौरान जंग पुछो पियो वञे मुंहिंजे मौला अली खां पुछण वारे अची चयो खुदा हिक इन ॻाल्हि ते दलील कहिड़ी आहे मौला हसन चयो जंग खत्म थिए पोइ पुछ मुंहिंजे मौला तलवार रोके करे फरमायो अगर बियो अल्लाह हुजे हा उन्हीं जा भी नबी अचन हा उन्हीं जा भी रसूल अचन हा उन्हीं जो भी किताबूं अचन हा उन्हीं जो भी आसमान में शरीयतूं अचन हा बे के नबी बे के अल्लाह जा नबी ना आया रसूल ना आया इन गाल जी दलील है कोई बियो आहे हिनन का पूछो वेंदो ही बुधाईंदा खुदा जे बारे तवज्जो है साहिब गुफ्तगू तवील थी वेंदी मूंखे तव्हां माफ़ फरमाईंदा ॿिए कंहिं ज़ात खुदा ते नाहे ॻाल्हायो छो जो क़ुरान हकीम में मौजूद है अल्लाह जी ज़ात वो ॻाल्हाए जंहिंखे इल्मु हुजे कंहिंजो इल्मु हुजे मैट्रिक पास हुजे इंटर पास हुजे हारी ॻाल्हाईंदो पंहिंजे उन इल्म ते जेको हुनखे आहे ॿिज कीअं छॾिजे डॉक्टर ॻाल्हाईंदो पंहिंजे इल्म ते त मरीज़ खे कीअं दवा ॾिजे हिन ॻाल्हि ते छा कजे डॉक्टर खां तूं वञी पुछंदे छा ॿिज कीअं छॾिजे तवज्जो आहे साहिब मूंखे माफ़ कंदो ड्रखण खां तव्हां पुछंदो छा सोन कीअं ठाहिजे सोनारे खां पुछंदो छा खट कीअं ठाहिजे जेको जंहिं शइ खे ॼाणे उन खां उन जो पुछो वेंदो न तौहीद जो चोॾहनि खां पुछो वेंदो ॿिन्हनि खे कहिड़ी ख़बर हू छा आहे न अञा जे कंडियारे वारा तव्हांजी मोहब्बत ॾिसी करे पढ़ा पियो दाद जो मां तालिब रहियो ई न आहियां ऐं ही तव्हांजी समात ई मुंहिंजे लाइ दाद आहे अरे जिन्हनि जे ख़ुदि सीननि में शिरक चिमटी जी चाल हले उहे छा ख़ुदा जे बारे में ॿुधाईंदा जिन्हनि खे ख़ुदि नबूअत ते पक न हुजे उहे छा मुस्तफ़ा जे बारे में उहो ॿुधाए जंहिंजो ख़ुदि जो यकीन कामिल हुजे फरमाए 7 हिजाब ॾिना वञनि या हटाया वञनि अली जे यकीन में न घटिताई थींदी न वधताई दुरूद पढ़ो वही ही मौलवी थी ॾिस लो दुरूद पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद घबराई जी न विया होता परवरदिगार अवां खे खुश व खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए सजदे जे रमज़ के जानी दो मौला हुसैन
मौला अली अलैहिस्सलाम बियो सजदो जंग नेहरवान जी वापसी में मुझे मौला नमाज न पढ़ी, तमाम मुझे मौला जे साहबा किराम नमाज पढ़ी, अली न पढ़ी। मगर कंहिं में हिम्मत आहे ही कोन, ना ही अदब इजाजत दिए तो जो मौला का पुछन मौला अव्वल वक्त में नमाज पढ़न मुस्तहब है, तहां इमाम हो, जानन पिया इमाम है, त असां छा पुछी सघूं था। सिज गुरूब थियो, एक है मगरिब, एक है गुरूब, एक है लैल, सिज जबलन में ओट थियो, मिक़दार जे दिल में ख्याल आयो, सिज वियो, मौला अञा नमाज न आहे पढ़ी, रुख मोड़े करे ॾिठन, फरमाने मिक़दार आज़ान ॾे, मौला मगरिब थी काने असर रही काने, मौला फरमायो असर जी चवां पियो आज़ान ॾे। जंहिंमहिल हयाल सलाची सिज टे पारी ते अची वियो, मुझे मौला नमाज पढ़ी, हाणे अर्ज करण लगा मौला जेका रस्ते ते न पढ़ियो सिज ते इख्तियार त तव्हां हिकु दफ़ो पहिरीं बि ॾेखारे चुका हो नबी जे ज़माने में, वरी इख्तियार ॾेखारण जो छा मतिलबु हो? फरमाई ही सिज ते इख्तियार न ॾेखारियो अथऊं, जंहिं वादी मां गुज़रिया पियोसीं इहा वादी क़ौम समूद जी आहे, हिते अज़ाब नाज़िल थियल हो, जंहिं ज़मीन ते अज़ाब नाज़िल थियल हो, जंहिं उन ज़मीन ते हुज ते ख़ुदा सजदो न आहे कयो, हिन जे सजदे में रमज़ पीउ ते सजदो न कयो जंहिं ज़मीन ते अज़ाब नाज़िल थियल हुजे, पुट जंहिं ज़मीन ते सजदो कयो ज़मीन ही जन्नत थी वई। तवजो आहे साहिबा, उहा करबला जन्नत थी वई। ऐं यादि रखिजो करबला सां ताल्लुक़ असांजो केॾो गहरो आहे, करबला सां रिश्तो असांजो केॾो गहरो आहे। उहो ई मूंखे हीउ जुमिलो भलो लॻंदो आहे मरहूम अल्लामा रशीद तुराबी जो। मरहूम खां पुछियो वियो तव्हां जन्नत खे सस्तो करे छॾियो आहे, हिकु ॻोढ़े ते जन्नत। मरहूम फरमायो जन्नत खे सस्तो न आहे कयो, ॻोढ़ो न आहे, ही ताल्लुक़ ते दलील आहे। जनाज़े में सभु न आहिनि रोईंदा, तॾे में सभु न आहिनि रोईंदा, ॻोढ़ो उन्हनि जे अखियुनि में ईंदो आहे जंहिंजो मैयत सां ताल्लुक़ गहरो हुजे, जिन्हनि जो जनाज़े सां ताल्लुक़ गहरो हुजे। हिननि जे अखियुनि जा ॻोढ़ा ॿुधाइनि था हुननि जो मौला हुसैन सां ताल्लुक़ गहरो आहे। जिन्हनि जो एॾो ताल्लुक़ हुजे उहे जन्नत न वेंदा त केॾां वेंदा, ऐं ताल्लुक़ केॾो आहे। असां कफन करबला जो मरण माल खाके शिफा रुखसार में रखंदा आहियूं, मतलब मौत ब ताल्लुक़ असांजो हुसैन सां टोड़े न सघी। मोमिन चइबो ई उन खे आहे, या करबला में दफ़न थिए या करबला हुन सां दफ़न थिए। मोमिन या करबला में दफ़न थिए या करबला हुन सां दफ़न थिए, ताकि वञे त करबला ई सॾाईंदो वञे, हुसैन जो अज़ादार सॾाईंदो वञे। कफन करबला जो सजदेगा रुखसार में इन ॻाल्हि जी दलील आहे। मरण खां पोइ बि मूं करबला खां अलॻि न थियो आहियां, तूं मूंखे छा अलॻि कंदे त रूट न अथई, इजाज़तनामो न अथई, हितां केॾां पियो अची, इहे मौत जूं धमकियूं तूं वञी ॿिन्हनि खे ॾे, मौत बि मूंखे मुंहिंजे मौला खां अलॻि नथी करे सघे। हीअ हिकु अज़ादार जी वीडियो हली, मूंखे हिकु सुलझियल शख़्सियत ॿुधायो, पढ़ियल लिखियल शख़्सियत। मां नालो खणण में इन करे थोरी दिक़त महसूस कयां थो जो हू मनसब में आला आहे। हिकु यानी वॾी कुर्सी रखण वारे ॿुधायो पाण, उन चयो त मूं हज़ार खान बजरानी जे जनाज़े में जॾहिं मसाइब हलियो पिए, हता की हुनजी मौत जे सिलसिले में कई ॻाल्हियूं आहिनि, पर मसाइब जो हलियो पिए त मूं पाण पंहिंजे अखियुनि सां हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदे ॾिठा। बसि इन्ही जे करे रोइण जी हद ख़त्म कान थी थिए जो इन्हनि ज़ुल्मनि जी हद न आहे कई। ज़ालिम ते अल्लाह लानत कई आहे क़ुरान में, यज़ीद खां वॾो कोई ज़ालिम ॾेखा, पोइ चओ यज़ीद ते लानत न कयो, यज़ीद खां वॾो कोई ज़ालिम ॾेखार। मां चवंदो आहियां शिया छा पूरी इंसानियत, सभु इंसान यज़ीद ते लानत कनि था, ॿिनि ज़ुल्मनि खे ॾिसी करे, ॿिनि ज़ुल्मनि खे ॿुधी करे। हिकु 6 महीननि वारे जे गले में तीर, ॿियो 4 साल जी न्याणी जे हथ में रस। इहे ॿ उहे ज़ुल्मनि जिन्हनि खे ॿुधी करे, जिन्हनि खे ॾिसी करे पूरी इंसानियत। बस अज़ादाराने इमाम मज़लूम। पुट अची सेण रबाब खां घुरियई, मगर इन जे करे जो जेको मौला फरमायो, ख़ादिम हुसैन आसफ़ी हिकु शाइर गुज़रियो आहे पंजाब जो ज़ाकिर, उन जा 2 मिसरा हुआ। मुंहिंजे मौला फरमायो, सरूं गम को तूं टाल न सघसे, सरूं गम को तूं टाल न सघसे, ए पुत्र ॾेचा मेकूं तूं रख नाल न सघसे। तुंहिंजा हथ पसे गर्दन ॿधल हूंदा, तूं पुट खे खणी कीअं सफ़र कंदी। तूं मां है अहंदी ममता दा एहसास है मेकूं, विच ज़िंदान दे तूं पुत्र को पाल न सघसे। अज़ादाराने इमाम मज़लूम जंहिंमहिल तीर लॻो शहज़ादे खे, मुंहिंजे मौला मथां कपिड़ो ॾिनो, इन जे करे मां ॾिसी न सघंदी।
7 दफ़ा पुठियां हटिया 7 दफ़ा अॻियां वधिया। अज़ादारा ने इमाम मज़लूम नबी साईं जे ज़माने में 2 ॼणा इख़्तिलाफ़ कंदे आया। हुन चयो ॾाची मुंहिंजी आहे, हुन चयो मुंहिंजो आहे, मुंहिंजी आहे। नबी साईं फरमायो हुन खां पुछी जंहिंजी हुई उन चयो साईं हिन खे तव्हां नहर कयो, ज़बह कयो। हिन जे हाँ में 2 दाग हूंदा। जॾहिं हुनखे ज़बह कयो वियो त हुनजे जिगर में 2 दाग हुआ। नबी साईं फरमायो तोखे कीअं ख़बर पई? चई 2 बच्चा हिन जे साम्हूं मूं कुठा ई दाह करे रुनी। हाणे तूं मूंखे ॿुधा हुन सैण जे मथां छा गुज़री हूंदी जे 1 दफ़ो लॻल तीर ॾिठो, 2 दफ़ो लॻंदे गुड़स ॾिठो, 3 दफ़ो मासूम पुट जो सारुन जे साम्हूं कलम कयो। अनअजरुकुम अल्लाह मुझे मुशाहिदे जी ॻाल्हि कयां पियो। असांजे इलाइक़े में हिकु पोढ़ी हुई, उन जो पुट मरी वियो। पुटनि चयो राति जो अम्मा खे नथा ॿुधायूं, परेशान थींदी, अखियुनि मां नाबीनी ज़ईफ़ आहे, सुबुह जो ॿुधाईंदासीं। अचानक उन जी अखि खुली, चवण लॻी मूंखे हसन जो ॿुधायो। उन्हनि चयो अम्मा निंड पियो आहे। चई कूड़ था ॻाल्हायो, मुंहिंजे पेट में भाउ भरे थी। हींअर मूं ख़्वाब में ॾिठो आहे पंहिंजे पुट खे। अज़ादारा ने इमाम मज़लूम इहो ई सबबु राति जो उथी करे हेॾां हेॾां हथ हणंदी। मौला सज्जाद फरमाईंदा अम्मा छा पई ॾिसी? जी हींअर अली असगर ख़्वाब में ॾिठो। अल्लाह अल्लाह तव्हां मूंखे ॿुधायो बीबियुनि जे लाइ चादर खां मथे काई क़ीमती शइ हुई? चादर खां मथे काई क़ीमती शइ न हुई, मगर ख़ुदा गवाह आहे चादर ॾेई छॾी हिकिड़ी गंढड़ी न पई ॾिए। चादर ॾेई छॾी हिकिड़ी गंढड़ी न पई ॾिए। कमीने शिमर चयो अबू अयूब गुनवी के शायदि क़ीमती ज़ेवर अथनि, वञी इहा गंढड़ी वठी आई। कमीनो अॻियां वधियो, मुंहिंजी सैण फरमायो भाॼाई हिन खे गंढड़ी ॾे। जॾहिं वञी खोलियनि त उन में झूले जूं चंद सड़ियल काठियूं हुयूं। अनअजरुकुम अल्लाह बस एक जुमलो बुधो, ता रुनो ता पुरसो दिनो, सैयदा ता ते राजी रहे। अल्लाह बानिया ने मजलिस हाजिरी ने मजलिस के सिवाय गम मजलूम जे हर गम का महफूज रखे। बस अज़ादारा ने इमाम मजलूम बी हुआ 4 साल जी न्याणी है जिनजा जडी मल हथ बधजण लगा। सैण ज़ैनब फरमायो हथ ब ॾिसो, रस्सियूं ब ॾिसो। कमीने चयो गलो बधो। गले बधण जी ॻाल्हि आई, सैण रबाब ज़मीन ते आई। मुंह पढ़ी छॾियो तो ॿुधी छॾियो। एक मारूफ खतीब जा जुमला ने एक्सीडेंट थियो के गाड़ी जो, मोमिन बचाइण लाइ माण्हू बचाइण लाइ उन गाड़ी ना वधिया। उन गाड़ी में जवान निकरी करे चयो वेझो नाच जो, मां सैयदा पंहिंजी अम्मा के पाण उतारींदमि। हाणे ॿुधा रबाब के ज़मीन में केर उतारे? ओ कड़ियन में मुझे मौला सज्जाद ईअं तड़पियो जीअं पखी पिंजरे में तड़पे। अल्लाह